जवल में पीरसन ॻोठाणे जो ज़रे ज़मीन ते बासणनि पारां किल कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सुजावल में ॻोठ बचल कहराई जे रवासी पीरसन अब्दुल रज़ाक कहराई ज़रे ज़मीन ते बासणनि पारां किल कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो आहे त बिरादरी जे बासणनि मुंहिंजे 12 एकड़ सर्वी ज़मीन ते ज़ोरी ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो आहे। हिन चयो त ज़री ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि बासणनि सां सालनि खां ज़मीन जे मामले ते तकरार हलंदड़ आहे, जिन जा कोर्टनि मां फ़ैसिला पिणु थियल आहिनि, लेकिन उन बावजूदि ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करे ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी कई वई आहे। हिन चयो त ज़री ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि बाअसर पारां रेवेन्यू अमलदारनि सां मिली भगत कंदे जैली तरीक़नि सां रिकॉर्ड में हेराफेरी कई वई आहे, जंहिंजी आला सतह जांच कराई वञे। हिन वधीक चयो त मज़कूरा बाअसरनि पारां जान खां मारण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। हिन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़री ज़मीन ते थियल कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजनि जो दाइरो वधायो वेंदो। इंसाफ़ कयो वञे। कोर्ट सगोरी ऐं सीनियर सिविल जज खे बि चवां थो, सभिनी खे चवां थो, SSO SP सभिनी खां मुतालबो थो करियां, कोर कमांडर ऐं DIG ऐं जेको आर्मी चीफ ऐं उन खां अलावा जेके बि आहिनि इंतिज़ामिया